नाज़रीन, संजर चांग जे गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल में कायम कयल एहसास सेंटर अंदर सहूलतूं न हुअण करे मुस्तहिक औरतूं सख्त परेशान आहिनि। उन हवाले सां ॾिसूं था मुस्तफ़ा पंवर जी ही रिपोर्ट। असां एहसास सेंटर किफ़ायत सेंटर जो संजर चांग में मौजूद आहियूं, जिते इंतज़ामिया तरफ़ां हिते का बि सहूलत न ॾिनी आहे। तव्हां मुंहिंजे पोयां ॾिसो त औरतूं जेको आहे सो हिन पट ते वेठियूं आहिनि, मिट्टी में वेठल आहिनि। अचो त हिन सेंटर जे जेको आहे कुझु औरतुनि खां पुछंदा आहियूं उन्हनि जो छा चवणु आहे। तकरीबन हिन प्रोग्राम के थी विया आहिनि ऐं हिते मौजूदु आहियां। असांजो इंचार्ज आहे, ॿिया इलाही पुलिस वारा आहिनि, पर अहिड़ो को माहौल अञा न आहे असां ॾे। इंतिज़ाम जे हिसाब सां वधीक हाणे जेके इंतिज़ामिया आहिनि उहे अची पंहिंजी अखियुनि सां ॾिसनि ऐं इंतिज़ामिया जे हिसाब सां पाण अची हर हालात खे मुंहुं ॾियनि ऐं पुलिस जे तरफ़ां अहिड़ी का ॻाल्हि कान्हे का। इंतिज़ामिया पंहिंजो मसइलो पाण हल कनि। अगरि लेडीस हूंदे उन हिसाब सां आउं चवां थी त हीअ असांजी लेडीस आहे, इन्हनि लाइ सुठो इंतिज़ाम कयो वञे, पाणी वग़ैरह जो या टेंट वग़ैरह आहिनि या कुर्सियूं आहिनि, के रोज़ैतियूं आहिनि, के ईअं आहिनि ऐं उहा इंतिज़ामिया जी मर्ज़ी आहे। असां कंहिंजे ख़िलाफ़ु नथा ॻाल्हायूं, अची पंहिंजे अखियुनि सां ॾिसनि। बाक़ी असांजी पुलिस जे तरफ़ां या असांजे तरफ़ां कंहिंखे का शिकायत कान्हे। पानी की ज़रूरत है, असां वटि तंबू कोन्हे। असीं अॼु 5 ॾींहं थिया आहिनि, काड़े काड़े में एॾी रश आहे ऐं असीं वेही वेही वरी शाम जो वापसि मोटी वेंदा आहियूं। अच्छा, पानी जो बंदोबस्त वगैरह हिते सहूलियत कोन्हे, काढ़े मरे वञूं, न को पाणी कुझु कोन्हे, छां न को ॿी कुर्सियूं, न को ॿियूं कलर मंगी पाड़ पटिजी वई आहे। 4-5 ॾींहं सां गर्मीअ में अची बेज़ार थी पिया आहियूं। जे आसरो हुजे अचो, न वञूं था कोठ कलर खां कोठ सॼी मानी खाओ सली। मारी कीअं वेठा आहे, ॾिस पौड़ियूं ॾिस कीअं वेठियूं आहे। भला असांखे काड़े में वेहारिया त पैसा ॾियनि, पाणी बि कान्हे असां वटि। काड़े में बचा बि बुखिया, मज़ूरी तां खोटी 3 ॾींहं थिया हलूं पिया। मज़ूरी असांजी केतिरी रोकल पई आहे। नंढड़ा ॿार बचा उहो बि घर परेशान हूंदा। पोइ असांखे पैसा ॾिए त असां वञूं, घर बचा संभालूं। मज़ूरी माल थाल अधु वारो बुखियो वेठो हूंदो। जी, कैमरामैन लालबख्श पंवर सां गॾु मुस्तफ़ा पंवर, मेरान टीवी न्यूज़, संजर चांग।